बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। कुछ इंसान हिन जहान में कुछ पंहिंजे लाइ करण था चाहिनि ऐं कुछ इंसान पंहिंजी आख़िरत संवारींदा आहिनि। अमूमन असां ॾिसंदा आहियूं त पढ़ण खां ॿार जेको आहे त लवाईंदा आहिनि त अॼु का बरसाति थिए त स्कूल न वञूं, अॼु कंहिं उस्ताद सां मसइलो थिए त न वञूं, या ॻोठ में को मसइलो थिए त जीअं सभु वॾा चवनि त स्कूल न वञूं। अॼु हिकिड़ो मासूम ॿारड़ो हुयो, उनखे पढ़ण जो एॾो शौक़ु हुयो जंहिंजी का हद न हुई, पर उनजा पीउ माउ जेके आहे त पंहिंजे पुट जी पढ़ाई जेका ॻोठ जी पढ़ाई उनखे बि अफोर्ड न पिया करे सघनि, छो जो उन्हनि खे हिकु ई औलाद हुयो, हिकिड़ो पुटु हुयो। पाण पीरसन हुया ऐं ॻोठ जे माण्हुनि में जेके बनियूं वग़ैरह हूंदियूं उन्हनि बनियुनि में पंहिंजी मज़ूरी करे पंहिंजो पेट गुज़र कंदा हुआ। ॿियो त हिननि वटि का वसियत हुई कोन। उहो नंढड़ो ॿारु कुझु टाइम पढ़ियो, पर वरी ॾिठईं त हाणे घर में केरु करण वारो कोन्हे। ॿई हुनजा पीउ माउ कंहिं मूज़ी मर्ज़ में मुब्तला थी विया। उन्हनि खे खाराइणु पीआरणु, उन्हनि जी ख़िदमत करण लाइ को बि माण्हू कोन हो। आख़िर हिन वीचारे पढ़ाई छॾी। पढ़ाई छॾण खां पोइ पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत कयईं तमामु घणो। पंहिंजे पीउ माउ जे इलाज लाइ हू चाहे पियो त चंद रुपया हुजनि त हिन मरीज़नि खे खणी वञी शहर में दाख़िल करायां, उतां उन्हनि जो इलाज बि करायां। ॻोठ जे वॾेरे ॾे वियो, उनखे सॼी हक़ीक़त ॿुधाई। उनखे त अॻु में ई ॼाण हुई त हिननि वटि ॿियो कुझु आहे कोन, इहो ई घरु अथनि। उन ॻोठ वारे वॾेरे नंढड़े खे ॿ टे मोचड़ा हणी तड़े छॾीसि ऐं घर ते कब्ज़ो करे छॾीसि। चई त घर ख़ाली कर, इहो घरु मुंहिंजो आहे। घर ख़ाली कयूं, वीचारो पंहिंजे पीउ माउ खे वठी शहर वियो। उते शहर में वञी पुछा कराई त इस्पताल किथे आहे। सरकारी इस्पताल पहुतो, उते हिन वटि न रक्शे जो किरायो न ॿियो को ख़र्चु। कंहिं डॉक्टर सां वञी मिलियो, उन डॉक्टर बि हिनखे धिको ॾेई कढी छॾियो, छो जो हिन वटि कुझु हुयो कोन, नंढड़ो ॿारु हुयो ऐं इन जे करे कंहिंजी अखि बि न पई ॿुॾे। चवंदो बाबा बेड कोन्हे, हल हितां। मजबूरन आख़िर मासूम ॿारु हो, कुझु हुनजो वास्तो कोन हो। छा करे? वीचारे जा पीउ माउ जेके आहिनि त तड़पी तड़पी फ़ौत थी विया। वीचारे खे न कफ़न जा पैसा, न वरी एम्बुलेंस जा पैसा। छा करे? बसि हुनखां पिनी मदद वठी ऐं इतफ़ाक़ सां ॿई गॾु फ़ौत थी विया। ॻोठ जी क़ब्रस्तान में अची दफ़न कराए ॿाहिरां वरी हलियो आयो शहर ॾे। पोइ उते हिन छा कयो जो उते हिकिड़ी बाटली न वरिती। बाटली ऐं चंद प्लास्टिक जा गिलास वठी रेलवे स्टेशन ते पाणी खपाइण लॻो। रुपए में 4 गिलास, 25 पैसा हिकिड़ो गिलास। रेलवे ते जेके मुसाफ़िर ईंदा हुया, रेल 5 मिंट बीहंदी त हर कंहिंखे उञ बि लॻंदी। हितां हिन पंहिंजी तरक़ीअ जो आगाज़ शुरू कयो। हिनखे शौक़ु हुयो त मां डॉक्टर थियां। काफ़ी सारा पैसा हिन बचाए, हिन 25 पैसा बचाए हिन काफ़ी सारा पैसा कया। वरी पढ़णु बि शुरू कयईं। वरी स्कूल जे पढ़ण खां मोटी अचे, वरी साॻियो ई स्टेशन ते रहे बि हुते, खाए बि हुते ऐं उते वरी पाणी बि सेल करे। हिन पंहिंजी ज़िंदगी जो आगाज़ ईअं शुरू कयो। हलंदे आख़िर ही वञी डॉक्टरी वारे कोर्स में कामयाबु थियो। पंहिंजे शहर जो हिकु नामियारो डॉक्टर मशहूरु थियो। हे डॉक्टर थी वियो ऐं हिन वटि वधीक ॿियो स्टाफ थी वियो। ही मज़लूमनि जो, ग़रीबनि जो, मिसकीननि जी मदद बि कंदो हुयो, उन्हनि जो इलाज बि कंदो हुयो, उन्हनि खां फीस तमामु घटि वठंदो हुयो। ही ज़माने में जेके लाह चढ़ा तकलीफ़ूं ॾिसी आयो त उनखे एॾो अहसासु हूंदो हो। जेको बि ग़रीब हिन जे अॻियां ॻोढ़ा ॻाड़ींदो हो त हिनखे पंहिंजो बचपन यादि ईंदो, पाण रोई पवंदो हुयो। आख़िर काफ़ी हिन जो नालो मशहूरु थियो, काफ़ी हिन जी हॉस्पिटल मशहूरु थी, काफ़ी हिन जो अमलो मशहूरु, पूरे इलाइक़े शहर में हिन डॉक्टर जो इख़लाक़ मशहूरु थियो त बिना अहिड़ो डॉक्टर आहे, वॾो माना इख़लाक़ अथसि। कुदरत मुंहिंजे अलाह जी, वॾेरे जे पुट खे दिमाग़ जो कैंसर थी वियो। हुनखे दिमाग़ जो कैंसर थी वियो। हुन इस्पताल ॾे खणी वञेसि, उन्हनि जवाबु ॾिनो। हुन इस्पताल खणी वञो, हुननि फीस वॾी घुरी ऐं काफ़ी इस्पतालनि में घुमी फिरी इहे मोटी आयो। हिनखे कंहिं बि क़िस्म जो को रस्तो हथु न पियो अचे। वॾेरो जेको त छितो थी पियो त माना छा कयां, एॾी वॾी फीस जेको मां त पूरो न करे सघंदुमि, मूं वटि आहे बि न एतिरो। आख़िर कंहिं माण्हूअ हिनखे ॾसु ॾिनो, फिलाणे हंधि ते हिकिड़ो वॾो डॉक्टर आहे, ॾाढो मशहूरु आहे ऐं ग़रीबनि जो ख़्यालु बि करे थो। तूं जेतिरा पैसा भरणु चाहे थो, इन हिसाब सां इहो डॉक्टर भलो थिए। उहो डॉक्टर त सुञाणे पियो त हे ॻोठ जो वॾेरो आहे, पर हू न पियो सुञाणे। पुटु खणी सिधो डॉक्टर जे हुन हॉस्पिटल में अची वियो। हाल वाल कयईं। हिन त वॾेरे खे सुञातो। वॾेरे खे हुन डॉक्टर ॾाढी दिलजाई ॾिनी, तुंहिंजे पुट जी अगरि हयाती आहे त तुंहिंजे पुट खे कुझु न थींदो ऐं इनशा अल्लाह हे बची वेंदो। अगरि जे हयाती कोन्हेसि त असां छा था करे सघूं? दुनिया जो कहिड़ो बि डॉक्टर आहे हिनखे छा बचाईंदो? बहरहाल तकड़ में हिनखे एडमिट बि कयईं। 8 कलाक जी ऑपरेशन खां पोइ ॿाहिरि निकितो।
ऐं हिनखे अची मुबारक ॾिनी वॾेरे खे त तुंहिंजो पुटु ख़ैर सलामत सां बची वियो आहे। हू त हाणे डॉक्टर खे भाकुर जो विधईं त डॉक्टर खां भाकुर न पियो कढे, अखियुनि मां कोड़ा हुनजा सुकनि कोन। चवे पियो त बसि मुंहिंजे लाइ त सभु कुझु ई डॉक्टर आहे। हर हर मुंहुं मथे करे रब जो शुकुरु अदा करे वॾेरो डॉक्टर हिन खां मोकिलाए जॾहिं पंहिंजे कमरे में वञे पियो त स्टाफ खे सॾु करे आराम सां चई त हिन खां को बि ख़र्चु न वठिजो, ख़र्चु आहे उहो मां पाण बर्दाश्त कंदुसि। 2-3 ॾींहं हॉस्पिटल में वॾेरे जो पुटु रहियो। पुट खे शिफ्ट करे ॻोठ वठी वियो, सभिनी मुबारकूं ॾिनसि, सभिनी अची हिन पुट खां हाल वाल बि वरितो जीअं ॻोठ जो थींदो आहे माहौल। उते हिकिड़े माण्हू हुनखे चयो त जंहिं माण्हूअ खे तो हितां मोचड़ा हणी तड़े कढियो, हुनजे घर ते कब्ज़ो कयो, वरी बि तुंहिंजे पुट जी हयाती उन बचाई। जो कीअं? कंहिंखे मां मोचड़ा आहियां, कंहिंजे घर ते कब्ज़ो कयो, ॿुधायूंसि त फलाणे जो पुटु। जी हा, चयो हुनजो पुटु हो जेको डॉक्टर जंहिं ऑपरेशन कयो। वॾेरे जे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वई। चए पियो त हीउ मां छा कयो? हिकु अहिड़े मज़लूम खे मूं सज़ा ॾिनी, उनखे मार ॾिनी, हुनजे घर ते कब्ज़ो कयो ऐं वरी बि मुंहिंजे पुट जी हयाती वञी उन मज़लूम बचाई। ॾाढो हो शर्मसार थियो, पंहिंजूं अखियूं हेठि कयईं। दोस्तो, हिन सॼी कहाणी जो मक़सदु इहो आहे, हिन डॉक्टर जो तव्हां किसो ॿुधो। असां वटि हाणे जेके माहौल में डॉक्टर हलनि था, आहे को कंहिं बि क़िस्म जो अहिड़ो को डॉक्टर? को लखनि में हिकु ॿ हूंदो। अलाह पाक अहिड़ा डॉक्टर पैदा करे, अहिड़ी तबियत जा मालिक जेके हुजनि, अहिड़ा सुठा हुजनि, ग़रीबनि जी, दुश्मननि जी, सभिनी जी मदद कनि। मां नथो चवां त सभु डॉक्टर अहिड़ा आहिनि, सभु डॉक्टर ख़राबु आहिनि, पर काफ़ी सारा डॉक्टर अहिड़ा आहिनि जेके ॻाल्हाईंदा बि घटि आहिनि ऐं पंहिंजी फीस बि वठंदा आहिनि, टेस्टूं मर्ज़ी ते लिखंदा आहिनि, दवाऊं मर्ज़ी ते लिखंदा आहिनि, मरीज़ खे परे खां ॾिसी करे पंहिंजी फीस ॻाल्हाईंदा आहिनि, पर वात में ॼण उन्हनि खे ज़बान कोन्हे जो सुठे नमूने सां उन्हनि खे सम्झायूं असां हिननि खां पैसा वरिता। अलाए हे मरीज़ पंहिंजी मेंह खपाया, अलाए घर खपाया आया, अलाए गाॾी खपाया आया, अलाए छा करे आया, पर मुंहिंजी फीस पूरी कनि था। पर मुंहिंजो फ़र्ज़ु थो थिए त मां मरीज़ सां सुठे मुंहं सां ॻाल्हायां ऐं मां उन्हनि खे मुतमइन कयां त तव्हांखे हीउ मर्ज़ु आहे, उनजो हीउ इलाजु हले थो। काफ़ी मरीज़ आहिनि, उहे वञनि था, दवाऊं था वठनि, पर उनखे ख़बर न आहे छा मर्ज़ु आहे। बसि चवनि था बा डॉक्टर जो अलाह ख़ैरु कंदो, ठीकु थी वेंदो। जेको मरीज़ आहे उनखे ख़बर कोन्हे त मूंखे मर्ज़ु कहिड़ो आहे। बसि वियासीं डॉक्टर वटि वेठासीं, उन दवाऊं लिखी ॾिनूं, बसि दवाऊं था खाऊं। पर्चो जो खोल त मादे जूं दवाऊं, सूर जूं दवाऊं, किसो ई ख़तमु। हिन कहाणी में 2 मक़सद था निकिरनि। हिकु सुठो डॉक्टर, ॿियो ग़रीबी मां जेको इरादो कंदो आहे त उहो वञी पंहिंजी मंज़िल ते पहुचे थो ऐं वरी कामयाब बि थिए थो, पंहिंजे दुश्मन सां, पंहिंजे ॾाढ मुड़सनि सां उन मां पलांद नथो वठे। उहो सब्र थो करे पंहिंजे रब जी रज़ा ख़ातिर। ऐं अहिड़ा शख़्स हुजनि जेको इरादो कनि त मूंखे हिन शइ मां कामयाबु थियणो आहे। पाणीअ जो 25 पैसा में हिकु गिलास खपाए करे बि कामयाबु थियो, डॉक्टर बणियो ऐं पंहिंजो सेंटर लॻाई ऐं मरीज़नि जो मुफ़्त इलाज बि कयईं। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान।